नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ॾींदा इंस्टाग्राम ते हरीम शाह बिना कैप्शन जी हिकु वीडियो शेयर कई है जंहिंमें हू अस्पताल जे बेड ते लेटियल आहे ऐं अमलो खेसि तबई इमदाद ॾेई रहियो आहे। वीडियो में टिकटॉकर के अस्पताल जो लिबास पातल है जंहिं मां अंदाज़ो लॻाए सघे थो त हू एमरजेंसी वार्ड न पर खेसि बाक़ायदे तौर ते अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। वीडियो में ॾिसी सघे थो त हरीम शाह खे ड्रिप लॻल आहे ऐं खेसि तबई अमलो हिकु इंजेक्शन लॻाए रहियो आहे। अञा इहो वाज़े न आहे थियो त इहा कहिड़ी अस्पताल आए वो केड़ी बीमारी में वठजी अस्पताल बेड़ी थी है। कैप्शन में कंहिं क़िस्म जी वज़ाहत न करण जे करे टिकटॉकर जा मदा पंहिंजे मुंहुं अंदाज़ा लगाए रहिया आहिनि। हरीम शाह कुछ ॾींहं अॻु तुर्की जे मुख़्तलिफ़ हंधनि जा वीडियोज़ शेयर कया हुआ। उन खां अॻु टिकटॉकर स्टार जी उन दावा सिंध जे सियासत में थरथलो मचाए छॾियो हो त हिन पीपल्स पार्टी जे असेंबली मेंबर ऐं मशहूर वज़ीर सां शादी कई आहे ऐं हू पंहिंजे मुड़स जो नालो मुड़स पारां पंहिंजी पहिरीं घरवारी खां इजाज़त खां पोइ नालो ज़ाहिर कंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।